हिन इश्क त भेण कहर करे छॾियो, 3-4 माण्हू माराए छॾियईं। पंजाब जे हिकिड़े शहर में छोकिरो छोकिरी पाण प्यारु कंदा हुया। पोइ हुननि पंहिंजे माइटनि खे चयो असांजी शादी करायो, पर हुननि जा माइट बि सख़्तु हुया, जेके छोकिरे जा माइट हुआ, ऐं छोकिरी जा माइट बि सख़्तु हुया। उन चयो असां हिनखे न ॾींदासीं, ऐं हुननि चयो असां इहा वठंदासीं कोन। पोइ हुननि पंहिंजी मर्ज़ी ते हिननि जूं शादियूं कराए छॾियूं। शादी त थी वई छोकिरे जी बि ऐं छोकिरी जी बि। पोइ बि हिननि जो पाण में मिलणु जुलणु हलंदो पियो। जॾहिं 6-7 महीना गुज़री विया, हिते छोकिरी चयो त हाणे असां तूं पाण में शादी कयूं, पर कयूं कीअं? छोकिरे चयो हाणे ॻाल्हि ॿुध, मां पंहिंजी ज़ाल खे मारियां थो ऐं तूं पंहिंजे मुड़ुस खे मार, पोइ असांजी तुंहिंजी शादी थी वेंदी। हुनजो ठीकु आहे, पर मारियूं कीअं? चए सही आहे, हाणे हीअं था कयूं, वठी था अचूं को ज़हर, भला उहो हिननि खे ॾियूं। छोकिरी जो ज़हर ॾींदासीं, थी सघे थो त पोस्टमार्टम थिए ऐं उल्टी कंदा, पोइ त कमु घणो थी वेंदो। छोकिरे चयो हाणे हीअं था कयूं, मां हिननि खे नशे जी गोरी ॾेई मां पंहिंजी ज़ाल खे, ऐं मां उनखे मारे थो छॾियां, ऐं तूं बि पंहिंजे मुड़ुस खे नशो ॾेई उनखे मार। छोकिरी सोचे पई त थी सघे थो मतां हे मूंसां वरी धोखो करे, मुंहिंजो मुड़ुसु मूंसां माराए छॾे, ऐं मतां वरी हे पंहिंजी ज़ाल न मारे, त हिनखे चए पहिरियों तूं कमु कर इहो। हाणे हीअं था कयूं, हिकु राति इहो 2 कम था कयूं। चई ठीकु आहे। पोइ नशे जूं गोरियूं वठी आयो, अचे छोकिरी खे चए वठे तूं पंहिंजे मुड़ुस खे नशे जी गोरी ॾिजांइ, ऐं पोइ राति जो विहाणो रखी मारे छॾिजांइ। हुनजो ठीकु आहे। हुन चयो मां ई पंहिंजी ज़ाल खे राति मारे छॾींदुसि। छोकिरे छा कयो, राति जो घर आयो, अचे पंहिंजी ज़ाल खे कंहिं शइ में नशे जी गोरी मिलाए ॾिनई। उन खां पोइ हुनखे वठी वियो हिमाम ॾे। हिमाम में अंदरि वठी वञी उते उन जा पुराणा कपिड़ा जेके लाहे रखियईं, ॿिया सुठा कपिड़ा उते टंगे। हुनखे जो नशो वठी वियो त किरी पई हिमाम में अंदरि ई। हिन छा कयो, उते ई विहाणो ॾेई उते ई पंहिंजी ज़ाल खे मारियईं। हिमाम में मारे पाणी चालू करे निकितो हलियो वियो ॿाहिरि। ॿिया घर जा भाती घर में, पर उन्हनि कहिड़ी ख़बर छा थो थिए। जॾहिं निकितो ॿाहिरि त फ़ोन कयईं पंहिंजी महबूबा ॾे, चई ॾे हवाल, मां पंहिंजी ज़ाल खे मारे छॾियो, तूं मारियो न पंहिंजे मुड़ुस खे? चई न, मां नशे जी गोरी त ॾिनी अथव, पर हाणे मां डिॼां थी, मारियांसि कीअं, ज़ोर कीअं ॾेई मारियां हिनखे, तूं अचे ॾे। हिन चयो ठीकु आहे, मां अचां थो। ओॾीमहिल हो तो निकितो, सिधो आयो हिन वटि। चई छा आहे? चई मां हिनखे नशो ॾिनो, हाणे आराम में आहे। चई ठीकु आहे। हिन छा कयो त ओॾीमहिल खणी विहाणो ॿिन्हिनि मथां ॾेई उनखे मारियऊं। चई हिनखे त मारियो था, हिन कढी ॿाहिरि किथे उछलियूं। हुन छा कयो, कंहिं दोस्त मुंहिंजी कार काए आयो, कार जी डिगी में हिन गदर विझी खणी वञी ॿाहिरि के रस्ते ते वञी हिनखे फिटी कयूं। वरी अचे छोरी खे फिटी करे पाण हलियो वियो सिधो घर वियो। वञी उते पंहिंजे माउ पीउ खां पुछा कई त काॾे हुई मुंहिंजी ज़ाल? चई ख़बर न आहे, ॾिसोसि ॾिसोसि। ॾिठो त हिमाम में पाणी हले थो पियो, ॾिठो त हूअ जेका सो किरी पई आहे उतड़े। सभिनि चयो छा थियो? चवणु लॻे थो हार्ट अटैक हिनखे आयो हुजे। हलो ठीकु आहे, माइटनि में जो थी सघे थो, वींझण आई हुई, हुनखे कपिड़ा पारायऊं। हल सुबुह थियो, हुनखे गुसुल कफ़न ॾेई छोकिरी खे वञी दफ़न कयूं। सुबुह जो वरी 8-9 बजे ॾिठो ॿियनि माण्हू त यार फलाणो हमरा मोह पियो आहे रोड ते। वञी हुनखे खयूं, अची लॻे थो हुनखे हार्ट अटैक अची वियो हूंदो। उनखे पंहिंजा माइट खणी विया, वञी हुनखे गुसुल ॾेई दफ़न करे छॾियऊं। हाणे इहा कंहिंखे ख़बर ई न। जॾहिं माई जी इज़त पूरी थी, सिधो वई पेकनि ॾे। पेकनि खे चए त हाणे मुंहिंजी शादी करायो फलाणे सां। हुन चयो ठीकु आहे। जॾहिं विया जो उन्हनि ॾे, छोकिरे जे माइटनि ॾे,
हुननि चयो असां इहा न वठंदासीं, जीअं जो मुड़ुसु मरी वियो असां इहा न वठंदासीं, पंहिंजे छोकिरे खां कानो ॿिए हंधि वठंदासीं। हुननि जवाबु ॾेई छॾियो हिनखे, जवाबु ॾेई छॾियऊं। हाणे हिननि छोकिरीअ जो बंदोबस्तु कयो ॿिए हंधि, वरी हुननि ई पंहिंजे छोकिरे जो बंदोबस्तु कयो ॿिए हंधि वरी शादी जो, वरी शादी हिननि जी थी वई। वरी हिननि जो मिलणु जुलण बि हले पियो। वरी हिननि चयो त हाणे हीअं था कयूं, तूं पंहिंजी ज़ाल खे मार, मां पंहिंजे मुड़ुस खे मारियां, पोइ असांजी तुंहिंजी शादी पकी आहे। चई ठीकु आहे, पर हाणे हीअं कयूं, पहिरियों तूं वारे मुड़ुस खे मारियूं। चई हाणे कीअं मारियूं हिनखे? चई हाणे हीअं कर, हिनखे तूं वठी वञ कोह मरी, पोइ उते हली कंहिं पहाड़ी में हुनखे धिको ॾींदासीं, बसि चवंदासीं पेर तिरकी पियो त मरी वियो, असांजे मथां बि ॻाल्हि न ईंदी। हिननि चयो ठीकु आहे। चई जेॾीमहिल तव्हां निकिरो त मूंखे फ़ोन कजांइ, पोइ मां बि फ्री उते ईंदुसि। हे जेॾीमहिल जो हितां निकिता कोह मरी घुमण जे लाइ, ओॾे जो विया त हुन ॾे फ़ोन कई पंहिंजे यार ॾे, चई हली आ हाणे। चई ठीकु आहे, मां अचां थो, पहिरियों हिन जो सिर खणो, पोइ मां पंहिंजी ज़ाल जो सिर खणंदो अची मोटी जे। चई ठीकु आहे। हाणे हिक ॿिए ते यकीन बि हुयुनि। जॾहिं उते जो पतो त हुनखे धिको ॾिनो पहाड़ी खां, उहो त हलियो वियो। माई मोटी सिधो आई घर। जॾहिं हुनजे मुड़ुस जा माइट जो आया त ॾिठो कोन्हे को, त पुछा कयो हिन मूं काॾे वियो? चई ख़बर न त अलाए काॾे वियो। चई ख़बर न आहे। अचे हुननि जांच कराई, माई जो जेको नंबर हुयो, हुन छोकिरे जो नंबर, उहे सभु जो हुननि वञी ॾिठा त चेक जो कयो त हे त कोह मरी विया हुया। चई त छोकिरी कालकी खे कई आख़िरी उते ई ॾिठो त फलाणे जो नंबर लॻल आहे। अचे छोकिरी खे बाठा विधऊं, चयो फ़ोन कर हुनखे। हुनखे फ़ोन कयूं, हुनखे बाठा हयऊं। चई वाक़ई बि असां हुनखे मारियो आहे। चई तव्हां हुनखे त मारियो ठीकु आहे, पर 2 खून अॻ में थिया, उहे कीअं मरी विया? लॻे थो उहे बि तव्हां ई कया आहिनि। हुननि जा माइट बि अचे निकिता, जेका अॻी हुनजी ज़ाल हुई उनजा माइट बि आया, जेको हुनजो मुड़ुसु हो अॻियो उनजा माइट बि आया। अचे हिननि खे वरितऊं। चई उन्हनि खे तव्हां ई मारियो आहे। चई न असां कोन, चई तव्हां ई मारियो आहे। अचे जो हुननि खे बाठायूं, हिक ॿिए मथां बीह विया। बाक़ी उन्हनि खे बि असां ई मारियो आहे। चलो ठीकु आहे। आख़िरकार कोर्ट ताणी मामिलो पहुतो। कोर्ट ॿिन्हिनि खे उमिरि क़ैद सज़ा ॾेई छॾी। सो इहो निकितो यानी कि इश्क जो नतीजो। चवंदा आहिनि खून ऐं खतूरी लिकंदा न आहिनि। केरु केतिरो बि करे, पर खून कॾहिं में लिकंदा न आहिनि। 3 माण्हू जो हिननि सिर खणी छॾियो ऐं वरी हिननि खे छा मिलियो? 3 खे जेल मिली वई ऐं उमिरि क़ैद। इहो आहे यानी कि इश्क जो नतीजो। हाणे तव्हां सभई दोस्त पंहिंजी राय ॾियो त इन में ॾोह कंहिंजो आहे, हिननि जे माइटनि जो या हिन ॿिन्हिनि जो? जे अगरि हिननि जा माइट हिननि जी शादी कराइनि हा त इहे 3 खून बि न थियनि हा। जे अगरि माइट शादी न पिया कराइनि त भला सब्र कनि हा। ईअं मिलणु जुलणु त हले पियो। बेगुनाह जेको हिननि माण्हू मारे छॾिया, हुन पंहिंजी ज़ाल मारे छॾी, हुन पंहिंजा 2 मुड़ुस मारे छॾिया। आख़िर नतीजो वञी इहो निकितो, 2 जेल में हलिया विया। इहा मोहबत कहिड़े कम जी, जो बेगुनाह माण्हू माराए छॾियऊं। क़यामत बि हिननि जी हली वई ऐं हेजान बि हिननि जो हलियो वियो। जो उमिरि क़ैद जेल जो हलिया विया त हाणे कहिड़ो फ़ाइदो थियो? इन मोहबत जो फ़ाइदो कहिड़ो पियो? जॾहिं ॾिसनि पिया त हिन मोहबत में नुक़सानु थो पए त पोइ ते थी वञनि हा, 2 हटी वञनि हा, जेको जंहिंजो नसीबु। पर हे मोहबत में अंधा हुया, 3 माण्हू जो सिर खणी छॾियऊं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि ॻाल्हि पसंदि अचे त पोइ लाइक ऐं शेयर कजो। ऐं हे वाक़ियो हुयो पंजाब जे पासे जो ऐं सही हुयो हे वाक़ियो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अस्सलामु अलैकुम।